इज़्ज़त कबी आ। हिकिड़े ॻोठ जे अंदरि हिकिड़ो हाफ़िज़ हुयो, साईं बि उन जो हुयो, उस्ताद बि मौजूदु हुयो, नातो ख़ान बि हुयो ऐं माशाअल्लाह आलिम बि हुयो। मगर उहो हाफ़िज़ छा कंदो हुयो, तस्वीरूं कढी उन ते किना किना गंदा गंदा गाना रखंदो हुयो। पोइ अॻिते छा थींदो हुयो, उहे गाना नेट ते वेंदा हुया ऐं माण्हू उन जे उस्ताद खे चवंदा हुया त कहिड़ी ख़बर मता उस्ताद बि ईअं हुजे, तॾहिं त शागिर्द ईअं आहे, उस्ताद बि ईअं हूंदो तॾहिं त शागिर्द बि ईअं आहे। ॾिसो हाफ़िज़ थी करे ऐं गानो हिन तस्वीर ते रखे करे, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हीअ गिला कंहिंजी थींदी, इहा उन जे उस्ताद जी गिला थींदी। जेको उन जो शागिर्द कंदो, उन शागिर्द खे बि सोचणु खपे त आउं अञा नंढी उमिरि जो आहियां त वॾी उमिरि जो, मगर हाफ़िज़ आहियां। क़ुरान करीम मुंहिंजे सीने में आहे, पेट में आहे, सॼे जिस्म में समायल आहे। उहो मुंहिंजो बेनियाज़ रब बेनियाज़ आहे। उहो मूंखां क़ुरान करीम खसे बि सघे थो, उहो मुंहिंजो करीम रब आहे। पोइ छा कंदो हुयो, न हाफ़िज़ जी इज़्ज़त, न क़ुरान करीम जी इज़्ज़त, न ॿिए कंहिंजी इज़्ज़त, न उस्ताद जी इज़्ज़त। उस्ताद जी हिकिड़ी नात बि कोन ॿुधंदो हुयो। निजा गाना हुननि ते तस्वीरुनि ते रखी करे अहिड़ो पंहिंजो लका करे छॾींदो हुयो। मगर अल्लाह ताला उनखे उहा सज़ा ॾिनी, उन जे चहिरे मां नूर खसे छॾियईं, कारो बनाए छॾियईं, उनखे नूर खसे छॾियईं। तव्हां असां हिते वेठा आहियूं नी, कंहिंजो बि रंग कारो हुजे न हूंदो, उमेद ई मूंखे न हूंदो। शागिर्द आहियो, मस्जिद ठही रही आहे, अल्लाह ताला जंहिंखे बि तौफ़ीक़ ॾींदो उहो हिन मस्जिद में 5 रुपया ॾींदो आहे। जंहिंखे मुंहिंजो बेनियाज़ रब चाहींदो आहे उनखे ई तौफ़ीक़ मिलंदी आहे। तो ऐं असां हिते ईंदा आहियूं, इहा तौफ़ीक़ केरु ॾींदो आहे, चओ त मुंहिंजो अल्लाह ॾींदो आहे। ईअं नी मिठा, तौफ़ीक़ मुंहिंजो अल्लाह ॾींदो आहे। नमाज़ पढ़ंदा आहियूं, तौफ़ीक़ मुंहिंजो अल्लाह ॾींदो आहे। रोज़ा रखंदा आहियूं, तौफ़ीक़ मुंहिंजो ख़ुदा ॾींदो आहे। कहिड़ो बि अमल कंदा आहियूं, तौफ़ीक़ मुंहिंजो अल्लाह ॾींदो आहे। मुंहिंजो अल्लाह उहो बेनियाज़ रब आहे, जेको हीअ पंहिंजी घर ठाराइण जे लाइ केॾा वॾा माण्हू, ग़रीबनि खे, वॾनि माण्हुनि खे, फ़क़ीरनि खे चूंडे जंहिंखां कमु वठे। मुंहिंजो अल्लाह उहो बेनियाज़ रब आहे, जंहिं ग़रीब खे बादशाह करे छॾियो ऐं बादशाह खे ग़रीब करे छॾियो। सुभान अल्लाह। उहो मुंहिंजो करीम रब आहे। सोचणु खपे ऐं इज़्ज़त करणु खपे। नंढड़नि जी इज़्ज़त कीअं कजे, वॾड़नि जी इज़्ज़त कीअं कजे, ऐं वॾड़नि खे बि सोचणु खपे त नंढड़नि सां कीअं पेश अचिजे, वॾड़नि सां कहिड़े तरीक़े सां पेश अचिजे। पंहिंजे औलाद हींअर जवानीअ में आहे, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां हलाइजे। ॿिया माण्हू बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे कीअं कजे, कीअं ॻाल्हाइजे उन्हनि सां, कीअं उनखे दड़का ॾिजनि, कीअं उन सां पेश अचिजे। ओ मुंहिंजा सुहिणा, जेकॾहिं तो पंहिंजे औलाद जी ॿिए माण्हूअ जे अॻियां तो बेइज़ती करे विधी, त पोइ तुंहिंजो औलाद कॾहिं पंहिंजो पाण खे ख़तमु बि करे सघे थो। हिकिड़ो असांजे ॻोठ जे अंदरि, दाली शहर जे अंदरि हिकिड़ो माण्हू हुयो, पुलिस वारो हुयो। हाणे महीनो 2 गुज़रियो अथसि त उन जे पुट पंहिंजे पाण खे फाही ॾिनी। छा असां ॿुधल ॻाल्हि ॾिठी कोन, मगर उन जो चहिरो ॾिठो। असां वियासीं, दावत हुई, असां उॾे वियासीं त शाम जो आयो, पंहिंजी अम्मा खे चयईं, मुंहिंजी अम्मा सुबुह जो कपिड़ा
स्त्री हुजनि ऐं सुबुह जो मुंहिंजो पेपर आहे, इम्तिहान आहिनि, त मां ओॾे वेंदुसि। त पीउ पुलिस वारो हुयो, भोग में चयईंसि त पुट तव्हां बि मूंखे कमाए ॾींदो। वरी कुझु अहिड़े तरीक़े सां वीचारा बि हुन जा कढियईं पुट जा। त पुट छा कयो, रसो खणी पीउ चयो त इहो वञे थो काठियूं मेण जरी अहिड़े हिसाब सां। त रसो खणी ऐं हिकिड़ी मस्जिद आहे, बुरड़नि जी मस्जिद सॾिबी आहे। बसि देरि इहा छी जो पंहिंजो पाण खे फाही ॾिनई, फाहीअ ते लटकियो पियो हुयो। के नंढड़ा ॿारड़ा आया, उन्हनि ॾिसी करे हिन अखियूं फिरियल हुयसि, ज़बान ॿाहिरि निकितल हुयसि, बाक़ी थोरो वञी साहु बचियो हुयुसि। ॿार दाहूं कंदा कंदा पंहिंजे अबे ऐं अम्मा खे चयऊं त फलाणी मस्जिद में अलाए कहिड़ो माण्हू ईअं टंगियो पियो आहे, छो त हुन जूं अखियूं बि फिरी वियूं हुयूं, ज़ुबान ॿाहिरि निकिरी आई हुई, सख़्तु थुल्हो अची पियो हुयो, ख़तमु थी वियो, जान निकिरी चुकी हुई, थोरो साहु वञी बचियो हुयो। पोइ माण्हुनि वारो कई, पोइ उनखे इस्पताल खणी विया, मगर उहो कोन बचियो। तव्हांजो ॻाल्हि इते वञी पहुती, उहो अल्लाह खे प्यारो थी वियो। अल्लाह खे उहो छा थियो, प्यारो थी वियो, माना मरी वियो, खपी वियो, उनजी ज़िंदगी उते पूरी थी वई। अल्लाह जो हुकुम थियुसि, इज़राइल आयुसि, रूह कढी वियुसि। त असां ई तव्हांखे सबक़ु इन मां छा मिलियो त पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾियूं, उनखे सम्झायूं, उनखे सुठियूं सुठियूं कहाणियूं ॿुधायूं त पंहिंजे उस्ताद जी हीअं इज़त कर, पंहिंजे भाउ जी हीअं इज़त कर। वॾे भाउ जा नंढे भाउ ते हेतिरा हक़ आहिनि जीअं अबे अम्मा जा पंहिंजे औलाद ते हक़ आहिनि। यादि रखे छॾिजो, वॾे भाउ जा नंढे भाउ ते ईअं हक़ आहिनि जीअं अबे अम्मा जा पंहिंजे औलाद ते हक़ आहिनि। असां ऐं तव्हां पंहिंजे औलाद खे, पंहिंजे भाइरनि खे सम्झायूं त वॾे सां हीअं पेश अचिबो आहे, नंढे सां हीअं पेश अचिबो आहे। ऐं जेको हाफ़िज़ ईअं ग़लति तरीक़े ते हले, ग़लति रस्ते ते हले, जेको उस्ताद जो चवणु न वठे, उनखे बि सम्झायूं। कहिड़ी ख़बर मता उनखे बि इहा ज़हन में ॻाल्हि खुपी वञे त इन मां इहो ई सबक़ु मिले थो, सुभाणे उन जा बि उस्ताद न पर शागिर्द थींदा, सुभाणे उन जी बि अहिड़ी इज़त कंदा, उनखे बि अहिड़ा ॾुख ॾींदा, छो त हिकिड़ो अबो हुयो, पुट बि हिकिड़ो हुयो, माशाअल्लाह। उनजी शादी कराए करे पोइ घर में आया, चंद ॾींहं गुज़रिया त उनजी कुंवार पंहिंजे मुड़ुस खे चयो त पंहिंजे पीउ खे छॾे अचु, कंहिं ढेर ते कंहिं ॻोठ में छॾे अचु, न त मां तुंहिंजो घर कोन कंदी सई। जीअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे पीउ खे कुल्हनि ते खणी करे ढेर ते उछलाईंदो आहे, उते उस ते तड़पी वीचारो मरी वेंदो आहे, जीअं उनजी बि ज़िंदगी ने गुज़रंदी वेंदी आहे। तव्हांजो ॻाल्हि इते वञी पहुती, उनजे पीउ ते मौत अची वियो, जनाज़ो बि पढ़ाए छॾियईंसि, दफ़नाए बि छॾियईंसि, उन रुनो कोन, बसि माईअ जे चवण ते तव्हांजो उहो बि वक़्तु आयो, अल्लाह ताला उनखे बि हिकिड़ो पुटु अता कयो। ऐं तव्हांजो इते वञी ॻाल्हि पहुती, उहो बि पीउ उनजो थी पियो। जॾहिं पीउ पंहिंजे पुट जी शादड़ी कराए घर में कुंवार आई, चंद ॾींहं गुज़री विया। चंद ॾींहं जीअं गुज़री विया नी, पोइ हुन पंहिंजी कुंवार पंहिंजे मुड़ुस खे चयो, जेकॾहिं तूं पंहिंजे मुड़ुस खे, पंहिंजे पीउ खे घर मां ॿाहिरि न कढंदे त मां तुंहिंजो घर न कंदी सई। बसि ॻाल्हि अतरी छी जो उहो पुटु पंहिंजे पीउ खे, उहो ई पीउ जेको पंहिंजे पीउ खे खणी ऐं उन ढेर ते उछलाईंदो आहे, तड़पी मरी वेंदो आहे, त उहो पुटु पंहिंजे पीउ खे कुल्हनि ते खणी करे, कुझु दड़का ॾेई करे, उन ढेर ते जीअं उछलाईंदो आहे, ढेर ते उछलाए करे वरी मोटण जी अञा कंदो आहे, पोइ उनजो पीउ हीअं खिलंदो आहे, वॾो टहको ॾेई खिलंदो आहे, वरी खिली करे वरी रोअंदो आहे। ख़बर त पोइ उते जेॾी महिल नी वियो, पुटु वियो,
पीउ खां पुछण ओ मुंहिंजा पीउ ॾे त ख़बर खिली वरी रोई छो थो असांखे थोरो ॿुधाए त सही खिली वरी रोई छो थो त उन पीउ पुट खे जवाबु ॾिनो ओ मुंहिंजा भाभिड़ा कल्हो को ॾींहुं आहे मां पंहिंजे पीउ खे हिन ई ढेर ते उछलाए वियो हुउमि हिन ई ढेर ते छॾे वियो हुउसि अॼु मां ॾिसां पियो जहिड़ी करणी ओहिड़ी वरी भरणी थी थिए जेको पोखिबो आहे उहो ई लुणबो आहे जेको ई पोखिबो आहे उहो ई लुणबो आहे त उहो पुटु ज़ारो क़तार ईअं लुड़क लाड़े करे दाऊं करे पंहिंजे पीउ खे उन्हनि कुलनि ते खणी ईंदो आहे इज़त सां खणी ईंदो आहे इज़त सां खणी करे घर में रखंदो आहे उहा कुंवार चवंदी आहे मां घरु न कंदीसि पोइ उन ख़बर त मुड़ुसु छा चयोसि भले तूं घरु न कर मुंहिंजो अबो आहे नी मां हिन जी ख़िदमत कंदुसि मां हिन जी ख़िदमत कंदुसि हीअ ईअं सम्झो त जन्नत जो दरवाज़ो आहे मुंहिंजे सुहिणे नबीअ फरमायो त अबे ऐं अमड़ जे चहिरे ॾे निहारण बि इबादत आहे हिन मासूमड़नि ॾे बि निहारण बि इबादत